बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। नवी दिसरे प्रोग्राम दी फ्रंट पेज आऊं हैं लैला निसार ऐं मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर सहाफ़ी जीएम जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, पंहिंजो सभ खां पहिरियों प्रोग्राम में असीं शामिल कंदासीं जेका स्वीडन में थियण वारो दिलि ख़राश वाक़ियो पेश आयो आहे, जंहिं समूरे आलम इस्लाम जी दिलि जेको आहे ॾुखाए छॾी आहे। मुसलमाननि जा जज़्बात इन खां तमामु घणो मुतासिर थिया आहिनि त स्वीडन में असांजे पाक किताब जी जेको आहे बेहुरमती कई वई आहे ऐं एतिरी शिदत पसंदी, इंतिहा पसंदी समूरी दुनिया में आख़िर कदें ख़त्म थींदी ऐं छो आख़िर इहा आहे त कंहिंजे मज़हब के ख़िलाफ़ कोई कुछ चवे। सो इन हवाले से समूरो आलम इस्लाम की जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त उहे सिरापा एहतजाज आहिनि। आलमी लेवल ते इन शइ जी मज़म्मत भी कई वई आहे, पर इहो चवणु ग़लति न रहंदो त इहो को पहिरियों वाक़ियो न आहे। इन खां पहिरीं बि असांखे अहिड़ा नफ़रत अंगेज़ या शिदत पसंदी जा वाक़िया जेके आहिनि उहे नज़र आया आहिनि। सो इन ते सभ खां पहिरियों असीं जमाली साहब सां ॻाल्हाईंदासीं। जमाली साहब, आख़िर एतिरी नफ़रत अंगेज़ी शिदत पसंदी तव्हांखे ख़त्म थींदी नज़र अचे थी? ऐं वाक़े जी त समूरी दुनिया ख़ैर मज़म्मत कई आहे, पर अहिड़ा वाक़िया आख़िर कॾहिं पेश अचणु बंदि थींदा? ॾिसो, सभ खां पहिरियों त ज़ाहिर इंतिहाई क़ाबिल मज़म्मत वाक़ियो आहे, जंहिंजी मां सम्झां थो त जेतिरी बि मज़म्मत कजे उहा घटि आहे। बिल्कुलु। ऐं ज़ाहिर अरबे मुसलमान जेके आहिनि उन्हनि जो दिलि आज़ारी थी आहे इन पूरे वाक़े में। बदकिस्मती सां हे उहे मुल्क आहिनि जिन में इस्लामोफोबिया जे हवाले सां तमामु घणी नफ़रत फैलियल आहे। ऐं पाकिस्तान के हवाले से वो हमेशा यह दावा कंदा हुआ त हिते मज़हबी इंतिहा पसंद आहिनि ऐं उन जे करे पाकिस्तान ज़ाहिर आहे ॾुखियनि मरहलनि मां बि गुज़रियो आहे। पर ग्राउंड रियलिटी असांखे इहा ॿुधाए रही आहे त मज़हबी मुनाफ़रत ऐं इश्तियाल अंगेज़ी ऐं इंतिहा पसंदी इहे मुसलमाननि में न बल्कि गैर मुस्लिम में तमामु घणी आहे। छो जो तव्हां ॾिसो, हिते असां वटि पाकिस्तान में हिंदुनि जा मंदिर भी मौजूद आहिनि, ईसाइन जा चर्च भी मौजूद आहिनि, सिखनि जूं पंहिंजूं मज़हबी मक़ामात भी हिते मौजूद आहिनि ऐं हर क़िस्म जी अक़लियत खे असां वटि मुकमिल आज़ादी आहे। बल्कि मां सम्झां थो जेकी अक्सरियत आहे उन खां वधीक बि असां अक़लियतनि जे हुकूक जा ख़्यालु रखंदा आहियूं। बिल्कुलु रखंदा आहियूं। बदकिस्मती सां दुनिया जा जेके ॿिया मुल्क आहिनि, पहिरियों तव्हांखे यादि हूंदो त इन क़िस्म जो हिकिड़ो वाक़ियो फ्रांस में पेश आयो जी। वरी उन्हनि कुछ कार्टून अड़ा ठाया जिते सॼी दुनिया जेको आहे उहो उनजी मज़म्मत भी कई ऐं मुसलमाननि ज़ाहिर आहे उन ते तमामु घणो रिएक्शन भी ॾिनो। अहिड़े तरीक़े सां हाणे स्वीडिश गवर्नमेंट में वाक़ियो पेश थियो आहे, जंहिंजे लाइ गवर्नमेंट ख़ैर पाण त उनजी मज़म्मत करे छॾी आहे, पर मां सम्झां थो त इहा नाकाफ़ी हुई। जंहिं ॾींहुं इहो वाक़ियो पेश आयो, जेकॾहिं उन ॾींहुं उन मुतलका माण्हुनि खे गिरफ़्तार करे ऐं करार वाक़े सज़ा मिले आहे त शायदि मुसलमाननि जी एतिरी दिलि आज़ारी बि न थिए आहे या हिकिड़ी तसली पैदा थी आहे त जेकॾहिं कंहिं हिकिड़े इंतिहा पसंद हिम्मत कई त उनखे उनजी बर वक़्तु सज़ा मिली वई। हे बेसिकली मामिलो ख़राबु तॾहिं थियो आहे जो उन हुकूमत जेको आहे उन माण्हू जे ख़िलाफ़ु को एक्शन कान खयो, जंहिंजे करे सॼो ज़ाहिर आहे दुनिया में मुसलमाननि जी दिलि आज़ारी थी। ऐं मां सम्झां थो त सभ खां बेस्ट रोल टर्की हुकूमत अदा कयो आहे, जंहिं इहो चयो त इन स्वीडिश हुकूमत खे यानी मुल्क खे नेटो जी फ़ौज में ई कढियो वञे। सही, मां सम्झां थो त इहो हिकिड़ो प्रॉपर मुतालबो हुयो ऐं सॼी दुनिया खे इन मुतालबे ते, सॼी इस्लामी दुनिया खे इन मुतालबे ते यकजा थियणु घुरिजे ऐं सभिनी जो इहो साॻियो मुतालबो हुजणु घुरिजे त इन माण्हुनि खे गिरफ़्तार करे जेसिताणी करार वाक़े सज़ा नथी ॾेई वञे त असांखे स्वीडिश गवर्नमेंट जे जेको किरदारु आहे उहो हींअर मशकूक बणिजी चुको आहे। बज़ाहिर त उन्हनि तरदीद कई आहे, मज़म्मत कई आहे वाक़ई जी, हुकूमती सतह ते जेको वास्तो न आहे, इहो हिकिड़ो इंसान जो पंहिंजो फेल आहे जेको उन्हनि पंहिंजी पिली वरिती आहे। पर असां चऊं था जेकॾहिं कंहिं इंसान इन क़िस्म जो फेल कयो आहे त उनखे सज़ा बि त मिलणु घुरिजे। त बेसिकली इहो ई आहे त हू सज़ा ॾियण खां शायदि अवॉइड करे रहिया हुया, जंहिंजी पिली उन्हनि वरिती त असांजे मुल्क में आज़ादी इज़हार आज़ादी राय जे सभिनी खे आज़ादी हासिल आहे, जेको चाहे कानून आहे त कंहिं मज़हब जे ख़िलाफ़, कंहिं बि मज़हब जे ख़िलाफ़ तव्हां जेको आहे इन क़िस्म जा वाक़िया नथा करे सघो। इंटरनेशनल कानून खे ई मद्देनज़र रखंदे हुए, उन इख़लाक़ियात खे मद्देनज़र रखंदे ऐं जंहिंमें ज़ाहिर अरबे मुसलमाननि जी दिलि आज़ारी थी आहे त उन ख़िलाफ़ एक्शन त खणणु घुरिजे हा न। त मां सम्झां थो त टर्की हुकूमत जेको पंहिंजो मुतालबो रखियो आहे, जेकॾहिं ॿिया इस्लामी दुनिया जा मुल्क बि उन मुतालबे खे ज़ोर ॾियनि ऐं सभु गॾिजी पवनि
त इन मामले में जेको आहे काफ़ी अॻुभराई थी सघे थी। अॻुभराई थी सघे थी ऐं बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अफ़सोस आहे उन्हनि माण्हुनि ते जेके चवनि था त हीअ फ्रीडम ऑफ स्पीच वारी ॻाल्हि आहे, पर हिन में तव्हां अरबे माण्हुनि जा जेको आहे सेंटिमेंट्स हर्ट कयो था, त हिन में कंहिं बि क़िस्म जो फ्रीडम ऑफ स्पीच कोन आहे जो तव्हां के ॿिए जे मज़हब जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो या उन्हनि जे तव्हां जेको आहे पाक शयुनि जी बेहुरमती कयो। सो बहरहाल प्रोग्राम में अॻिते वधूं था ऐं वधीक ॻाल्हाईंदासीं त जेके उहो पंहिंजो मालियाती इदारो आहे जंहिंखे असीं IMF चऊं था, इंटरनेशनल मॉनिटरी फंडिंग, उन पाकिस्तान खे नाज़रीन ईद ते ख़र्ची ॾेई छॾी आहे, पर उहा असां जेकॾहिं ईअं चऊं थोरो फ़र्क़ु रहंदो। ख़र्चियूं असल में असीं वापसि न वठंदा आहियूं जॾहिं पंहिंजे नंढड़नि खे ॾींदा आहियूं, पर IMF खे शायदि असांखे इहा ख़र्ची जेको आहे वापसि ॾियणी पवंदी। ख़र्ची हिन खे इन जे करे चऊं था छो त ईद वारे मौक़े में पाकिस्तान खे मिली, पाकिस्तान सां IMF जेको आहे हिकु मुआहिदो कयो आहे 9 महीननि जे लाइ मुख़्तसिर मुद्दे जे लाइ $3 अरब जो मुआहिदो करे छॾियो आहे पाकिस्तान ऐं IMF। स्टैंड बाय मुआहिदो हिन खे चयो वञे थो, जेको स्टैंड बाय अरेंजमेंट जे तहत कयो वियो आहे। ऐं यादि रहे जेको 3 जून ते मुद्दो ख़तमु थियो हुयो, मुआहिदो जेको आहे उहो न थी सघियो हुयो, उन हवाले सां उन मुआहिदे तहत पैसा पाकिस्तान खे जारी न थिया हुया। हीउ नओं आहे, पर उन मुआहिदे जे लाइ बि जेको आहे आसार इहे ई आहिनि त हू मिड जुलाई ताईं उहा जेकी रक़म आहे $1 बिलियन जेके जारी थियणा हुया उहे बि थी वेंदा। पर हीउ जॾहिं खां मुआहिदो थियो आहे मुख़्तसिर मुद्दे वारो $3 अरब वारो मुआहिदो, जमाली साहिब हिन ते हिकु ख़ुशी जी लहर असांखे नज़र अचे थी ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहब बि तमामु घणो ख़ुशि नज़र अचनि था, चवनि था त हीउ मुआहिदो थियण ते ख़ुशी थी आहे। उन्हनि ट्वीट कयो ऐं नाणे जा ज़ख़ीरा बहितर थींदा, मुआशी इस्तेहकाम मिलंदो ऐं पाइदार तरक़ी तरफ़ अॻुभराई थींदी। हीउ वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहब जो चवणु आहे। त वाक़ई में हीअ ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अॼु स्टॉक एक्सचेंज में बि जेको आहे काफ़ी रिकॉर्ड तरक़ी नज़र आई, जेके पॉइंट्स आहिनि उहे बिल्कुलु ई जेके आहिनि उहे उन में इज़ाफ़ो थियणु लॻो। त हीअ वाक़ई में ख़ुशी जी ॻाल्हि आहे या परेशानी जी बि ॻाल्हि आहे, छो त हिन जा नतीजा जेके आहिनि उहे थोरा सा मुश्किल थियणु वञनि पिया आवाम लाइ। असल में ॾिसो, कर्ज़ु वठण त कोई बि ज़ाहिर आहे ख़ुशी जी ॻाल्हि न हूंदी आहे। जेको कर्ज़ु वठंदो आहे उनखे ख़बर हूंदी आहे त केतिरे इंट्रस्ट सां गॾु जेको आहे उनखे कर्ज़ु वापसि करिणो आहे। जेसिताईं पाकिस्तान जी हिन वक़्त जी मईशत जी सूरत हाल आहे त कुझु अफ़वाहूं ख़ासि तौर ते PTI वारा जेके आहिनि उहे अफ़वाहूं इहे फैलाए रहिया हुआ मुस्तक़िल बुनियादनि ते त पाकिस्तान डिफॉल्ट थियणु वारो आहे। उनजे करे जेके असांजा लोकल वरी बिज़नेसमैन आहे उहे उन्हनि में पैनिक फैलियल हुई, यानी कि सरमायाकारी जा जेके मौक़ा पाकिस्तान में मौजूदु आहिनि हुननि पंहिंजी सरमायाकारी हिकु तरह ईअं सम्झो त उनखे थोरो सो हथु रोके छॾियो पंहिंजो, जंहिंजे करे डॉलर जी फ्लक्चुएशन असां वटि तमामु घणी वधी वई हुई। ऐं जेके ॿियनि मुल्कनि खां यानी बिरादर मुल्कनि खां पैसा अचणा, छो जो इंटरनेशनल जेतिरा मुख़्तलिफ़ मुल्क आहिनि उहे तक़रीबन सभु IMF जा मेंबर्स ई आहिनि। उन्हनि खे बि IMF जो इहो प्रेशर हो त जेसिताईं असांजो मुआहिदो न थिए तेसिताईं तव्हां बि हिननि खे पैसा न ॾियो। त इहा बदकिस्मती हुई जंहिंजे करे पाकिस्तान जी इहा मजबूरी हुई। $1.1 बिलियन का एॾी वॾी रक़म न आहे जो पाकिस्तान ईंदी त असांजो त हिकिड़े ॾींहं जो बि ख़र्चु कान्हे उहो। पर मसइलो हुयो त ॿियनि मुल्कनि खां जेकी हिते इन्वेस्टमेंट अचणी हुई या जेके ॿिया कर्ज़ मिलणा हुआ उहे असांजा स्टॉप लॻा पिया, जंहिंजे करे जेको आहे असांजा गैर मुल्की जेके करंसी अकाउंट हुआ उहे सख़्तु दबाव जो शिकार हुआ। ऐं प्लस वरी जेको असां वटि हिते हवाला हुंडी वारो जेको फैक्टर आहे, छो जो पाकिस्तान में तमामु घणो आहे उहो, उन जे करे उन्हनि जी जेका चांदी लॻी पई हुई ऐं उहे ब्लैक में विकिणी करे माण्हुनि खे ब्लैक करे रहिया हुआ। हिन पैसा अचण सां उहे जेके शयूं आहिनि उहे घटि में घटि रुकिजी वयूं। ऐं पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे जो इंटर बैंक में डॉलर जेको आहे महांगो आहे ऐं आम मार्केट में डॉलर सस्तो थी वियो आहे। पहिरियों हमेशह हिते उल्टो सिस्टम रहंदो हो त इंटर बैंक में जेको आहे उहो डॉलर महांगो हूंदो हुयो ऐं हवाला हुंडी जे सस्तो हूंदो हुयो ऐं हवाला हुंडी जे तरफ़ां जेको मिलंदो हो तव्हांखे उहो महांगो मिलंदो हो, छो जो हुनजो को ऑडिट कान्हे, को तरीक़ेकार कान्हे। हिन दफ़े इहो थियो आहे त ₹5 जेको आहे उहो इंटर बैंक खां बि जेको आहे उहो रेट घटिजी वियो आहे। उनजी बुनियादी वजह इहा ई आहे त जिन माण्हुनि डॉलरनि जो ज़ख़ीरो कयल हो उहे हाणे पैनिक में अची विया आहिनि, छो जो हीअ पैसा अञा हालांकि मिलिया कान्हनि। या जुलाई जे मुंहिंजो अंदाज़ो आहे त जुलाई जे सेकेंड वीक या थर्ड वीक में जेको आहे पैसा इहे ईंदा। पर उन सां गॾु गॾु वरी UAE खां जेके आहिनि उहे $2 अरब जो ज़ाहिर आहे मुआहिदो थियल आहे, सऊदी अरब खां थियल आहे, अहिड़े तरीक़े सां चाइना खां बि शायदि $5 अरब जो को मुआहिदो थियल आहे। ॿिया उहे जेके पैसा आहिनि उन्हनि जी जेको आहे हिकिड़ी ट्रेल जेको आहे पाकिस्तान में शुरू थी वेंदी त जेको डॉलर ते दबाव हुयो, जेको मसनूई दबाव हो, जेको ज़ख़ीरा अंदोज़न कयल हुयो, उन दबाव मां पाकिस्तान निकिरी ईंदो ऐं मईशत जी जेकी हिकिड़ी स्टेबिलिटी आहे उहा बरक़रार थींदी आहे। ऐं जॾहिं मुआशी तव्हां वटि स्टेबिलिटी अची वञे
त पोइ नामुमकिन आहे जो डॉलर हरूभरू जेको आहे फ्लक्चुएटेड करे वञे एतिरो मथे ऐं उन सां ॿिया बि इलाही फ़ाइदा थींदा मां सम्झां थो। हूअं त मां कर्ज़ु वठण जे बिल्कुलु हक़ में न आहियां, मां त कर्ज़ जे ज़ाहिर ख़िलाफ़ु आहियां, छो जो तव्हांखे इंट्रस्ट जंहिंमें इस्लाम बि मना थो करे त तव्हां सूद ते जेको आहे उहो न पैसा वठो न पैसा ॾियो। पर हाणे पर ही मुआइदो थियण खां पोइ महज़ इहा जेकी ख़ुशी आहे उहा सिर्फ़ु इन जे करे आहे त असीं जेको आहे इंटरनेशनली कर्ज़ जेको असां वठी सघंदासीं उन में का रुकावट न हूंदी, या ॿियो जेको असांखे पैसा जितां जारी थियणा आहिनि या जेकी सीड़पकारी थियणी आहे उन में का रंडक न ईंदी, त इहा वाकई में ख़ुशी जी ॻाल्हि आहे। काफ़ी इन्वेस्टमेंट अहिड़ी इन सां काफ़ी फ़र्क़ु अची वेंदो, तब्दीली अची वेंदी। मेंबर मुल्क आहिनि, ज़ाहिर आहे उन्हनि जा पंहिंजा हिकिड़ा बाइंडिंग त न आहे, पर हिकिड़ी अख़लाक़ी तौर ते जेको आहे उहो उन्हनि ते प्रेशर्स विझंदा आहिनि त तव्हां IMF जी इजाज़त खां बग़ैर या IMF जे मुल्क सां थोरो सो अवॉइड करे रहियो आहे या डिले करे रहियो आहे त तव्हां उनखे बैकअप न ॾियो। इहो हिकिड़ी इख़लाक़ी बाइंडिंग आहे। टेक्निकली आइन त कंहिं बि दुनिया में इन क़िस्म जो कानून त कोई बि कान्हे, पर इख़लाक़ी तौर ते उहो मुल्क जेको आहे दबाव में अची वेंदा हुआ IMF जे। त हाणे हिन क़िस्त जेको एग्रीमेंट थियो आहे इन खां पोइ उहो जेको दबाव हो इख़लाक़ी उहो ख़तमु थी वेंदो। जेकी असांजी इतला उहा इहा ई आहे त UAE जेको आहे पाकिस्तान में तमामु वॾी इन्वेस्टमेंट करण लाइ राज़ी आहे ऐं जंहिंजी मालियत इतला मुताबिक़ $46 बिलियन आहे जेकी रुकियल आहे। मां हिनखे चयो त ही 1-2 अरब 3 अरब सां पाकिस्तान 23-24-25 करोड़ जे आबादी जो मुल्क आहे, उनखे इहो कोई फ़र्क़ु नथो पए। असांजी इम्पोर्ट ई एतिरी घणी आहे जो अलाए घणा अरब डॉलर जेके आहिनि उहो तव्हां हर महीने या 2 महीननि में जेको आहे उहो इंटरनेशनल ॾींदा आहियो। पर इन मुआइदे जे नतीजे में असांजा रस्ता जेके आहिनि उहे हमवार थिया। ठीकु आहे, पर उन हवाले सां जेको आहे छा कुझु ॿियूं बि अहिड़ियूं सख़्तु शर्तूं आहिनि जीअं हाणे इहो बि ज़रिए मुताबिक़ चयो वञे थो त हिन मुआइदे खां पोइ बिजली गैस ऐं तेल जूं क़ीमतूं वधण जो जेको आहे इम्कान मौजूदु आहे पंहिंजी जॻह ते, त छा अहिड़ो कुझु आहे? ॾिसो, जेको कर्ज़ु ॾींदो आहे न त उहो तव्हां खां सभ खां अॻु में इहा गारंटी वठंदो आहे त इन जी वापसी कहिड़े सोर्स खां थींदी। तव्हांखे जेको आहे उहो हिन मुल्क में ईज़ी सोर्स कहिड़ो आहे? ईज़ी सोर्स तव्हां वटि फ्यूल आहे, बिजली आहे, गैस आहे। बाक़ी जेके शयूं आहिनि उहे ईज़ी सोर्स न आहिनि, बाक़ी सभु मुश्किल टैक्स कलेक्शन जेको आहे ज़ाहिर हिकिड़ो मुश्किल मरहलो हूंदो आहे। पर इहे 3 शयूं अहिड़ियूं आहिनि जेके इमीडिएट तव्हांखे टैक्स जमा करे ऐं वापसी जे लाइ जेका राह हमवार थिए थी। त इन करे हुननि जी इहा शर्त हुई त फ्यूल जी बंदि में जेको असां तव्हांखे कर्ज़ु ॾेई रहिया आहियूं त इन में ₹5 लेवीस खे तव्हांखे वधाइणो आहे। त उनजी ज़ाहिर उन्हनि कैलकुलेशन कई हूंदी ₹5 जे हिसाब सां जेको आहे उहो केतिरा अरब जेके आहिनि उहे जमा थींदा। अहिड़े तरीक़े सां ॿियो वॾो कंपोनेंट बिजली आहे, त उन में बि ईज़ी टैक्सिस जो तरीक़ेकार आहे त तव्हांखे हर माण्हू खे ज़ाहिर बिजली जो बिल अदा करिणो आहे, उहो टैक्सिस सां गॾु अदा कंदो। अहिड़े तरीक़े सां गैस आहे। त इहे 3 कंपोनेंट अहिड़ा जेके ईज़ी हुननि खे लॻा IMF खे ऐं उन्हनि पंहिंजी उन मुतालबे सां गॾु त असां तव्हांखे पैसा ॾियूं था, पर हिन 3 कंपोनेंटनि में तव्हांखे इहो पैसो टैक्स लॻाइणो आहे त जीअं असांजो जेको तव्हांखे ॾिनल पैसो आहे उहो इंट्रस्ट सां गॾु वापसि अचे। पर उन सां गॾोगॾु जेको आहे इन सां बि असांजी इकोनॉमी ते फ़र्क़ु कोन थो पए। मां सम्झां थो पैसा बिजली ते या पेट्रोल ते या गैस ते वधण सां आम माण्हू मुतासिर ज़रूरु थिए थो, पर मुल्क जी इकोनॉमी जॾहिं स्टेबल थींदी आहे त उहो मुल्क जो आम माण्हू बि स्टेबल थींदो आहे। मसइलो जेको आहे हिते मिलियल मसइलो आहे। कोई जीअं मिसाल जे तौर ते जॾहिं 10-20 रुपया हींअर रिसेंटली घटि कया हुआ ऐं जेकॾहिं ही 10-20 रुपया घटि न कनि हा त अल्टीमेटली इहे पैसा जेके आहिनि उहे तव्हांजे ख़ज़ाने में वञनि हा, त उन सां तव्हांजे मुल्क जो जेको वज़न पयल आहे हींअर भार पयल आहे काफ़ी, उहो थोरो सो स्टेबल थिया। पर छो जो पॉलिटिकल हुकूमत हिननि खे पब्लिक खे बि इंसेंटिव ॾियणो हुयो त हिननि इहे पैसा घटि कया ऐं हिननि खे इहो शायदि यकीन न हो त IMF सां इन आख़िरी ॾींहंनि में का इन क़िस्म जो एग्रीमेंट थी वेंदो, छो जो ज़ाहिर आहे सियासी काई बि हुकूमत हुजे अल्टीमेटली उन्हनि खे आवाम में वञणो आहे। बहरहाल पाकिस्तान खे $1.1 बिलियन बि जारी थियण वञे पियो ऐं ही जेको रीसेंट मुआइदो थियो आहे जेको 9 महीननि जे लाइ आहे, $3 अरब बि जुलाई ताईं जेको आहे पाकिस्तान खे जारी थींदा। पर उन नतीजे में जुलाई ताईं त $3 अरब न ईंदा। हिकु $1.1 बिलियन जुलाई जी हुन में मिड ताईं अची वेंदा या 3 हफ़्ते में मुंहिंजे ख़्याल में अची वेंदा। बाक़ी बतदरीज ईंदा 2-3 महीननि खां पोइ। 9 महीननि खां पोइ बि पाकिस्तान खे वापसि वञिणो पवंदो IMF वटि? ॾिसो, जेकी बि अॻिली हुकूमत ईंदी न, इहो तव्हांखे आउं ॿुधाए छॾियां त इनखे IMF सां वरी मुआइदो करिणो पवंदो। जेकी बि ज़ाहिर आहे हाणे मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे त 7 खां 8 अगस्त जे दरमियान जेको आहे हुकूमत खे मुद्दो पूरे थियण जा 4-5 ॾींहं अॻु में, छो जो 12 अगस्त हिननि जो मुद्दो पूरो पियो थिए, त उन खां अॻु में 4-5 ॾींहं अॻु में हीअ असेंबली जो कैन डिज़ोल्व कंदो।
ओके पोइ इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे 3 महीना मिली वेंदा, न त यानी इलेक्शंस थियनि पिया जेका पहिरीं ॻाल्हि कयो पिया, इलेक्शन त थियनि पिया 12 अगस्त जे कॾहिं पूरो मुद्दो पूरो थींदो आहे, हुकूमत ख़तमु थींदी त पोइ 60 ॾींहंनि में इलेक्शन कराइणा पवंदा, छो जो आइनी बाइंडिंग आहे। त इन करे इतला इहा ई आहे त 3-4 ॾींहं अॻु में जेको आहे हुकूमत खे ख़तमु कंदा, उनखां पोइ केयरटेकर ठाहींदा जेकी 3 महीननि जे लाइ हूंदी। पर अल्टीमेटली इलेक्शन खां पोइ यानी कि नेक्स्ट ईयर जी जेको जनवरी हूंदो उन में तव्हांखे वरी IMF वटि वञिणो पवंदो ऐं प्रॉपर तरीक़े सां तव्हांखे हीअ आहे स्टॉप अरेंजमेंट जेके चइजे हिकिड़ो वक़्ती मुआइदो फ्यूचर जे लाइ जेको आहे तव्हांखे वरी IMF सां मुआइदो करिणो पवंदो। यानी त इहा साइकिल हलंदी रहंदी जवाहरी साहब, कॾहिं बि इंडिपेंडेंट तसी शायदि कर्ज़ जी साइकिल जेका कॾहिं बि बीहंदी न आहे। कर्ज़ वठण जो जेको सिलसिलो एॾो ख़तरनाक आहे जो जेतिरो तव्हां कर्ज़ वठंदा वेंदा उन में जकड़ंदा वेंदा ऐं बहरहाल एंड उनजो ख़बर न आहे त उहो छा थींदो। पर बहरहाल इहा साइकिल त हली पई। चवंदा दुनिया में हिन वक़्तु सभ खां वॾो कर्ज़ी मुल्क जेको आहे उहो अमेरिका आहे जी। त बहरहाल उहो बि हली रहियो आहे, त अहिड़े तरीक़े सां पाकिस्तान बि हलंदो, छो जो पाकिस्तान में इलाही ख़ूबसूरतियूं आहिनि, पाकिस्तान में इलाही मिनरल्स आहिनि। बदकिस्मती इहा ई आहे जो तसलसल सां जेकी हुकूमतूं न आहिनि उनजे करे जेको आहे असांखे प्रॉब्लम्स क्रिएट था थियनि। अच्छा, हिकु जवानी साहब इन वाले सां ॿी मूंखे ॻाल्हि ऐड करणी हुई त IMF जे विच में तव्हां ॾिठो हूंदो त हुकूमत पंहिंजो कुझु इम्पोर्टेड शयुनि ते या कुझु लग्ज़री आइटम्स हुया उन्हनि ते रिस्ट्रिक्शन्स लॻायूं, पाबंदियूं लॻायूं हुयूं, पर IMF जी शर्त मुताबिक़ हाणे IMF चयो आहे त तव्हांखे उहे सभु पाबंदियूं जेके हटाइणियूं पवंदियूं, इम्पोर्ट जा रस्ता तव्हांखे खोलणा पवंदा। इहा फ़ाइदे वारी ॻाल्हि आहे, नुक़सान वारी ॻाल्हि आहे? इम्पोर्ट जेको आहे जेतिरी घटि थिए उन सां पाकिस्तान खे ॾाढा फ़ाइदो थींदो। अच्छा, जेतिरी तव्हां इम्पोर्ट वधीक कंदा सही नेचुरल ॻाल्हि आहे त उन सां पाकिस्तान खे नुक़सानु थींदो। हाणे इहे ई शयूं उहे आहिनि जेके IMF चवंदो रहंदो आहे ऐं तव्हां मञण ते मजबूर हूंदा आहियो। जेकॾहिं इम्पोर्ट जेके बि असां वटि शयूं थी रहियूं आहिनि, जेकॾहिं हुकूमत पाकिस्तान पंहिंजी मईशत खे बहितर करणु चाहे थी त उहे जेके मुतलका आइटम्स आहिनि जेके असां परचेस करे रहिया आहियूं, जेकॾहिं उन्हनि जूं इंडस्ट्रियूं पाकिस्तान में लॻाए छॾनि त केतिरो न फ़ाइदो थींदो पाकिस्तान खे। मसइलो इहो आहे न त हिते जेको आहे सहूलियतूं न हुजण जे करे, एनर्जी क्राइसिस जे करे, इहे उहे शयूं आहिनि जेके हिते नाक़ाबिल अमल आहिनि। सही ॻाल्हि आहे, छो जो वॾा जेके ब्रांड्स आहिनि उन्हनि दुनिया में जिते उन्हनि जा ब्रांड्स आहिनि हुननि खे इहा ख़बर न आहे त का लोड शेडिंग बि का शइ हूंदी आहे। जी, उते जनरेटर्स जो त कांसेप्ट ई आहे। असां वटि आहे त जेको आहे उहा लोड शेडिंग केतिरा कलाक थींदी आहे। तव्हां ॾिठो हूंदो रिसेंटली हाणे लाड़काना में कीअं माण्हू जेके आहिनि मछर लाइ वेठा हुआ, अंदाज़ो लॻायो त कहिड़ी तकलीफ़ में हुया उहे। इहा ख़बर न हुजे लोड शेडिंग कीअं थींदी आहे त हू पंहिंजूं वॾियूं मिलूं या एॾी वॾी इन्वेस्टमेंट हिते पाकिस्तान में छो कंदा। त हाणे असांजो जेको फोकस हुजणु घुरिजे मां सम्झां थो, ऐं असांजो ख़ज़ाने जो हिकु वॾो हिसो जेको आहे असां इन एनर्जी क्राइसिस ते जे चकर में ख़र्चु कंदा आहियूं ऐं करोड़ें डॉलर हर महीने जेको आहे असां इन फ्यूल्स ते जेको आहे ख़र्चु कंदा आहियूं त जीअं न जेकी बि थोरी घणी बिजली आहे इन खे सस्टेन करे सघूं। अहिड़े तरीक़े सां गैस जी मद में बि असां करोड़ें डॉलर्स ख़र्चु कंदा आहियूं। हाणे इहा असांजी उहा मजबूरी आहे जंहिंखे हुकूमत जेकॾहिं सही तरीक़े सां एड्रेस करे, पर उहा हुकूमत एड्रेस करे न जेकी घटि में घटि एटलीस्ट 5 साल हुकूमत अचे थी त उहा 5 साल रहे त सही उन तसलसल सां। अच्छा, पर हिन हुकूमत एतिरो कॉन्फिडेंट छो आहे त ईंदड़ हुकूमत हिननि जी आहे? या नवाज शरीफ साहब हिकु बयानियो चऊं स्टेटमेंट जारी करे छॾियो आहे त ईंदड़ हुकूमत असांजी हूंदी ऐं असां अची करे जेको आहे महांगाई जो ख़ात्मो कंदासीं ऐं समूरा जेके मसइला एग्ज़िस्ट कनि था उन्हनि खे हल कंदासीं। एतिरो कॉन्फिडेंट आहिनि त हीअ ईंदड़ हुकूमत नून लीग जी हूंदी? ॾिसो, इहो त अचण वारो ख़ैर वक़्तु ॿुधाईंदो, पर ज़ाहिर आहे पंजाब जी फ़िलहाल ग्राउंड रियलिटी जे बारे में असां वटि एतिरी मालूमात कान्हे जो असां उन हवाले सां एतिरो घणो ॻाल्हाए सघूं। सिंध जी ग्राउंड रियलिटी सभिनी जे साम्हूं आहे त पीपल्स पार्टी जे मद मुक़बल का पार्टी कान्हे। सिंध में त ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी जी हुकूमत ठहणी आहे, इन में न को शक आहे न को अभाम आहे। जेसि ताईं पंजाब ऐं KPK जो मसइलो आहे, मुंहिंजी पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ो आहे त सिंध ऐं बलूचिस्तान मां पीपल्स पार्टी खे सुठी अक्सरियत मिलंदी। हाणे डिपेंड करे थो त पंजाब में पीपल्स पार्टी खे केतिरी अक्सरियत मिली रही आहे। मुंहिंजे हिकु रफ़ अंदाज़े मुताबिक़ जेकॾहिं पंजाब में 15 खां 20 सीटूं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मिली वियूं त पोइ हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी ठाहींदी। अच्छा, ऐं जेकॾहिं 15 खां 20 सीटूं न मिलियूं त पोइ पर वरी बि उहो डिपेंड थो करे त नून लीग खे केतिरियूं मिलियूं। हाणे हुते जेको उन्हनि जो यानी मुक़ाबलो जेको आहे पीपल्स पार्टी वर्सेस PMLN ई थींदो हिन इलेक्शन में। वफ़ाक़ जी हुक्मरानी जे लाइ मुक़ाबलो इन ॿिनि जमातनि में ई आहे। टी जमात जेकी हुई
जी उहा जेको आहे PTI त हाणे नज़र ई कोन पई ग्राउंड ते अचे। जेको आहे तव्हांखे नज़र ई कान थी अची रही आहे ऐं जेकॾहिं हुनजा कुझु फॉलोवर्स हूंदा ज़ाहिर आहे रिसेंटली हर पार्टी मकानी जा चूंडनि में बि followers हूंदा आहिनि। कारकुननि पार्टिसिपेट ई त कोन कयो अहिड़े जिनखे तरीक़े ऑलरेडी सां टिकट्स तव्हां मिलियल ॾिसो हुयूं। त हुननि जी उन्हनि खे पोइ इमरान खान कढी छॾियो। जेकी पॉलिसी हुई उन पॉलिसी मां एतिरा माण्हू बदिजन आहिनि जो हाणे उनखे रोज़ जी बुनियाद ते अञा ताईं तव्हां इहो ॾिसो सिलसिलो ॾिसो 9 मई खां जेको सिलसिलो शुरू थियो आहे अॼु ताईं तव्हांखे रोज़ जे प्रेस कॉन्फ्रेंसनि में इहो हर माण्हू जेको आहे कुझु न कुझु इमरान खान ख़िलाफ़ु पंहिंजो दिलि जो चवंदा आहिनि न गुबार कढी करे ऐं उन खां लातालुक जी ऐलान थो करे, छो जो उहो वाक़ियो एतिरो वॾो हुयो जो ज़ाहिर आहे को बि मुहिब वतन जेको आहे उनखे अफोर्ड न पियो करे। हाणे बि चेयरमैन PTI जेको आहे सिर्फ़ु इंटरनेशनल मीडिया ते इंटरव्यूज़ ॾींदे नज़र अचनि था। बज़ाहिर त ईअं लॻे पियो त PTI बिल्कुलु ई ख़तमु थी चुकी आहे, न ई हुननि जा कारकुन असांखे किथे एक्टिव नज़र अचनि था, या जेके कारकुन हुननि जा हिते ऑलरेडी एक्टिव हुया उहे काफ़ी कुझु ज़रियनि जे मुताबिक़ मुल्क ई छॾे चुका आहिनि, यानी PTI त बज़ाहिर तौर सफ़ा ख़तमु थी वई। असां त पहिरियों ई चवंदा हुआसीं त PTI जेको आहे हिकिड़ी पार्टी गैर मुल्की पार्टी आहे जिन खे सॼी सपोर्ट गैर मुल्की उन जे अकाउंट जी हुई ऐं जेको उन ते पैसो इस्तेमालु थियो। इमरान ख़ान जहिड़ो मां सम्झां थो त करेक्टरलेस माण्हू शायदि पाकिस्तान जी तारीख़ में अहिड़ो को सियासतदान कान हो जेको हिन जो करेक्टर रहियो आहे। जेकॾहिं तव्हां कप्तानी यानी कि क्रिकेट जे ज़माने खां ऐं हिन वक़्त ताईं को जो तव्हांजो जेकॾहिं उनजो तव्हां जाइज़ो वठो त तव्हांखे पाण आइडियो थी वेंदो त स्टूडेंट लाइफ खां वठी बल्कि स्टूडेंट लाइफ खां वठी वरी कप्तानी खां वठी ऐं पॉलिटिक्स ताईं जेको उनजो ग़लीज़ किरदारु रहियो आहे ओड़ो तव्हांखे ॿियो को सियासतदान घटि में घटि इन क़िस्म जो ग़लीज़ तव्हांखे किरदार वारो माण्हू न मिलंदो। पर हिन जी इमेज बिल्ड कयो वियो ऐं जापानी कहानी जी जेकॾहिं तव्हां हकीम सईद वारो तसलसल सां जेकॾहिं उन किताब खे पढ़ो उहो उन वक़्तु ॿुधाए रहियो त अरबें डॉलर हिन जे इमेज ते ख़र्च करे रहिया आहिनि, यानी इंटरनेशनल मीडिया खां वठी ऐं नेशनल मीडिया ताईं यहूदियुनि जो पैसो इस्तेमालु थियो हिन जी इमेज बिल्ड करण लाइ। यानी हिकिड़ो ॾिसो जेको पीउ पंहिंजी धीउ खे क़बूल न करे यानी पंहिंजी ज़ाल खे क़बूल न करे, हिकिड़ी शादी ॿी शादी टीं शादी चौथीं शादी, मक़सदु जेको पंहिंजी हिकिड़े घर वारी खे न संभाले सघियो उन खे तव्हां कीअं था सोचे सघो त उहो पंहिंजे सॼे मुल्क जी इकोनॉमी खे संभालींदो। त एतिरो घटिया कैरेक्टर रखण जे बावजूदि बि मीडिया ऐं सोशल मीडिया ते पैसे जी ताक़त जे करे हुनजो इमेज ठाहियो वियो, यानी हुनखे इहो सादगी हुनजी इहा ॾेखारी वई त जेको आहे उहो कंहिं चांहि जे होटल ते चांहि में जेको आहे बिस्किट ॿोड़े जेको आहे उहो खाई रहियो हुयो। हुनजो इमेज बिल्ड करण लाइ जेको आहिनि हिते करोड़नि डॉलर्स जेके आहिनि उहे कंपनियुनि ख़र्चु कया, उहे गैर मुल्की ज़ारा इन्वेस्टमेंट हुई। उहा इन्वेस्टमेंट ई न करे हुई जो पाकिस्तान खे ताक़त जे ज़ोर ते ख़तमु करणु काफ़ी ॾुखियो आहे, छो जो पाकिस्तान एटमी ताक़त आहे। त पाकिस्तान जूं जड़ूं जेको आहे इकनॉमी तौर ते अंदरां खोखलियूं करे छॾनि ऐं कन्फेडरेशन एतिरी पैदा कई वञे, माण्हुनि में इंतिशार एतिरो पैदा कयो वञे जो हर माण्हू जेको आहे उहो पंहिंजनि इदारनि सां ऐं पंहिंजे मुल्क सां बि जेको आहे नफ़रत करणु लॻे। ऐं हिन जो एतिरे हद ताईं इमेज ते पैसा ख़र्च कया विया जो औलादूं जेके आहिनि उहे पंहिंजे माउ पीउ जे ख़िलाफ़ थी वियूं, पंहिंजे भेण ॿारनि जे ख़िलाफ़ थी वियूं ऐं पंहिंजे बुज़ुर्गनि जे ख़िलाफ़ थी वियूं। परसेप्शन जेको ठाहे वियो उहो परसेप्शन इन ई करे ठाहे वियो, उन ते करोड़नि डॉलर इन ई करे ख़र्च कया विया त पाकिस्तान में कंहिं तरीक़े सां इंटरनल अनारकी पैदा करे पाकिस्तान खे कहिड़े तरीक़े सां पंहिंजे कंट्रोल में करे सघिजे। छो जो जीअं मूं चयो त पाकिस्तान ज़ाहिर आहे नॉर्मल पाकिस्तान को श्रीलंका या बांग्लादेश या पाकिस्तान इन क़िस्म जो को मुल्क कान्हे। पाकिस्तान जेको आहे हिकिड़ी एटमी ताक़त मुल्क आहे, पाकिस्तान जी हिकिड़ी मज़बूत फ़ौज आहे। कंहिं बि मुल्क जी तव्हां जेकॾहिं श्रीलंका जो इहो हाल थियो या बांग्लादेश जी बि का ठीकु आहे इकोनॉमी हुनजी कुझु बहितर असां चई सघूं था, पर हुननि में इहा ताक़त कान्हे जो हो सुपर पावर ताक़तुनि जे साम्हूं जेको आहे सीनो ताने या अखियूं खणी जेको आहे ॻाल्हाए सघनि। या इस्लामी दुनिया में पाकिस्तान वाहिद मुल्क आहे जंहिं वटि इहा ताक़त मौजूदु आहे ऐं पाकिस्तान जी ज़ाहिर आहे हिकिड़ी ताक़तवर फ़ौज मौजूदु आहे। तव्हां न त ज़ाहिर आहे सऊदी अरब हिन वक़्तु असां माज़ी जी ॻाल्हियूं न कयूं, छो जो ज़ाहिर आहे माज़ी में पाकिस्तान जी इकोनॉमी तमामु वॾी हुई ऐं हिननि मुल्कनि जी का हैसियत कान हुई, पर हाणे अॼु जी असां ॻाल्हि कयूं था त को शक न आहे त पाकिस्तान जी इकोनॉमी डाउन आहे, हू सभु मज़बूत आहिनि। चाहे UAE जी इकोनॉमी मज़बूत आहे, पर छा UAE इन क़िस्म जो को रिस्क खणी सघे थो जेको पाकिस्तान खणी सघे थो? छा सऊदी अरब जी इकोनॉमी मज़बूत आहे उहो खणी सघे थो? छा कतर जी इकोनॉमी मज़बूत आहे उहो करे सघे थो? ओमान जी इकोनॉमी मज़बूत आहे करे सघे थो? अबू धाबी जी इकोनॉमी आहे करे नथा करे सघनि। वजह इहा आहे जो पाकिस्तान हिकिड़ी
अल्लाह ताला जी हिकु त वसीलनि जे एतबार सां पाकिस्तान खे अलाह साईं एतिरा वसीला ॾिना आहिनि जेको जेकॾहिं ही बदकिस्मत हुक्मरान असांजा हिकु पॉलिसी ते लॻी करे असांजे रुॻो जेके असांजे मिनरल्स आहिनि सिर्फ़ु उन ते तवजह ॾियनि त पाकिस्तान में 4000 अरब डॉलर खां वधीक जो त सिर्फ़ु रेकॉर्ड कनि तांबो आहे। हाणे उन मुल्क में तव्हां सोचो त असांखे बाक़ी कुर्सी जी वेढ़ जेको आहे उहा तमामु घणी आहे। ॿियो हुकूमतनि खे इन मुद्दो पूरो करणु त उनजी जेकी मैक्सिमम तवजह आहे उहा पंहिंजी कुर्सी बचाइण में लॻी वञे थी या इन टेंशन में त ईंदड़ हुकूमत ख़बर न आहे असांजी पार्टी जी आहे या अलाए न। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब जमाली साहब चवनि था त महांगाई मां जिंद आजी कराए नौजवाननि खे रोज़गार ऐं कारोबार में जेको आहे ख़ुदि मुख़्तियार बणाईंदासीं। पहिरीं त ही महांगाई मां जेको आहे कीअं जिंद आजी कराईंदा? महांगाई ॾिसो महांगाई जी अक्सरियत जेकी डिपेंड पई करे उहा डॉलर जी फ्लिक्चुएशन जे करे पई ऐं ज़ाहिरा शयूं सस्तियूं थींदियूं आवाम खे फ़ाइदो मिलंदो। एग्रीकल्चर में एग्रीकल्चर असांजी पंहिंजी आहे पोइ एतिरी महांगाई एग्रीकल्चर में छो आहे? ॾिसो एग्रीकल्चर में बि महांगाई इन करे थी जो अल्टीमेटली तव्हां भाण जेको आहे उहो इम्पोर्ट करे रहिया हुआ, ॿिज जेको आहे तव्हां इम्पोर्ट करे रहिया हुआ, कॉटन इम्पोर्ट जेके दवाऊं मुतलका एग्रीकल्चर जूं हूंदियूं आहिनि उहे तव्हां इम्पोर्ट करे रहिया हुआ। त ज़ाहिर आहे त उहे जॾहिं डॉलर महांगो हो त उहे शयूं महांगियूं हुयूं न। जॾहिं उहे शयूं महांगियूं कंहिं हारी खे या आबादकार खे जॾहिं भाण महांगो मिलंदो, ॿिज महांगो मिलंदो, फर्टिलाइज़र जूं दवाऊं जेके मुतलिक़ एग्रीकल्चर जूं दवाऊं महांगियूं मिलंदियूं त अल्टीमेटली हुनखे पंहिंजे एग्रीकल्चर जी कास्ट खे वधाइणो हुयो त जीअं उहो पंहिंजा ख़र्च बि कढे ऐं पंहिंजो प्रॉफिट बि कढे। अहिड़े तरीक़े सां जॾहिं इहा फ्लिक्चुएशन हेठि ईंदी ऐं इहे शयूं सस्तियूं थी पाकिस्तान पहुचंदियूं त यकीनन इन जो इम्पैक्ट जेको आहे 2-4 महीननि में तव्हांखे नज़र ईंदो। ऐं छो जो हाणे असांजी ट्रेड मुख़्तलिफ़ जॻहनि तां खुली आहे। असल मसइलो हूंदो आहे त तव्हांजी जेकी ट्रेड हुई उहा प्रॉपर जेके वेझा मुल्क तव्हांजा हुआ जितां तव्हांखे ईज़ी ऐं सस्ती शयूं मिली सघनि पियूं उहे तव्हां कंदा ई कान आहियो। यानी मिसाल जे तौर ते तव्हांखे जेकॾहिं का शइ ईरान खां वठणी आहे त तव्हां ईरान जे बजाए उहा अमेरिका या कैनेडा या बर्तानिया मां वठी रहिया हुआ त ज़ाहिर आहे उनजो ख़र्च जेको आहे उहो एतिरो पियो पए न। अहिड़े तरीक़े सां जेको आहे हाणे तव्हांजी रशिया सां ट्रेड खुली आहे, अहिड़े तरीक़े सां चाइना सां त ऑलरेडी असांजी ट्रेड हुई पर उहा बि छो जो डॉलर में थी रही हुई। अवाम पुछे पई त रशियन तेल जेको आहे किथां वियो ऐं ॾिसो तेल त अची चुको आहे ऐं इहो त ज़ाहिर आहे तेल जो जेको फ़ाइदो जहाज़ अची वियो या उहो फ़ाइदो यानी बिल्कुल ई सफ़ा सिर्फ़ इन करे नथी सघो जेको आहे हेॾा होॾा थी वई आहे। IMF जेको आहे जेकॾहिं पैसा हुन में न लॻाया त मां सम्झां पियो त इहो काफ़ी फ़ाइदो थिए हा पर छो जो ज़ाहिर आहे इंटरनेशनल बाइंडिंग्स आहिनि काफ़ी शयुनि ते। पर मूंखे वरी बि यकीन इहो आहे त नेक्स्ट जेकी 15 तारीख़ ईंदी उन में फ्यूल जूं प्राइसिस घटि करण लाइ गौर करे रहिया आहिनि। अच्छा ऐं उहे घटि कंदा। डीज़ल खे इन्हनि वधाए छॾियो आहे कुझु अहिड़े क़िस्म जो ऐं बाक़ी मतिलबु पेट्रोल वग़ैरह खे यानी घटाए सघनि था ही? बिल्कुलु घटाईंदा छो जो ज़ाहिर आहे हिननि खे इलेक्शन में वञिणो आहे। अच्छा ऐं हिननि खे कंहिं बि सूरत में आवाम खे रिलीफ ॾियणो पवंदो आहे ऐं रिलीफ ॾींदा। ऐं रिलीफ जेको आहे उन शयूं सस्तियूं करण में यानी आम माण्हू खे कुझु न कुझु कंहिं न कंहिं शइ में ज़रूरु ॾेई वेंदा छो त ही वज़ीर आज़म बि जहिड़े हिसाब जूं ॻाल्हियूं कनि था। मूंखे त ख़ैर काफ़ी कॉन्फिडेंट नज़र अचनि था त ॼण ईंदड़ हुकूमत बि इन्हनि जी आहे जहिड़े हिसाब जूं ॻाल्हियूं कनि था त असीं अची करे जेको महांगाई मां ख़ात्मो नौजवाननि खे ख़ुदि मुख़्तियार बणाईंदासीं। छाजे बेसिस ते कनि था? त वज़ीर आज़म या नून लीग में थियणो आहे या पीपल्स पार्टी में थियणो आहे। अच्छा तो पीपल्स पार्टी में बिलावल भुट्टो ज़रदारी जा रास्ता खुली वेंदा छो त काफ़ी माण्हू चवंदा त हुननि जा बि चांसिस आहिनि। ऐं डू यू थिंक जेकर उहो थी बि वञनि था शायदि मां इहो अर्ली सवाल पुछां थी त कहिड़े क़िस्म जा वज़ीर आज़म थी सघंदा? इहो डिपेंड करे थो त क़ौमी असम्बली में केतिरियूं सीटूं कंहिंजूं आहिनि। ओके त हिन स्टेज ते जेको आहे इहो अॻकथी करणु जेको आहे मुनासिब अमल कान्हे। अच्छा यकीनन नून लीग पंजाब में ऐं केपी में पंहिंजो ज़ोर लॻाए रही आहे। अहिड़े तरीक़े सां ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी बि पंजाब में ऐं केपीके में पंहिंजा ज़ोर लॻाए रही आहे। डिपेंड त करे थो त जॾहिं अवाम वटि वेंदा त उते कंहिंखे कहिड़ो रिस्पॉन्स मिली रहियो आहे त उहो नून लीग जी मक़बूलियत पंजाब में तमामु घणी आहे इन कंपैरिजन नंबर 1 त इंतज़ार आहे नून लीग ईंदी न हुन में त को शक न आहे। पर जीअं मूं चयो त पीपल्स पार्टी खे वधीक सीटूं रिक्वायर कान्हनि, पीपल्स पार्टी खे 15 खां 20 सीटूं रिक्वायर आहिनि। अच्छा त हुन जा चांसेस मौजूद आहिनि पंहिंजी जगह ते। ॿिनि सूबनि में त नून लीग जो बिल्कुलु नालो निशानी न आहे न। बलूचिस्तान ऐं सिंध जी जेकर असां ॻाल्हि कयूं त इहो त पीपल्स पार्टी जो सेफ ग्राउंड आहे न। पीपल्स पार्टी खे जेकी तकलीफ़ आहे उहा आहे केपीके ऐं पंजाब में न। त जेकॾहिं उते हिननि जो फोकस थी वियो इलेक्शन जे ॾींहंनि में मेन आहे पंजाब। छो जो ॾिसो पंजाब जो अवाम जेकॾहिं तव्हां माज़ी जी हिस्ट्री खणो त पंजाब जे अवाम हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी खे लाइक कयो आहे, चाहे उहो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो दौर हुजे या शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो दौर हुजे। त पंजाब जो जेको इहो ई पीपल्स पार्टी जो जेको अवाम हुयो बदकिस्मती सां इहो ई त डाइवर्ट थियो PTI ॾे। इहो ई त मसइलो हुयो सॼो। पर ओतिरो पीपल्स पार्टी एक्टिव न रही आहे न पंजाब जहिड़नि सूबनि में। त घटि तवजह ॾियण जे करे उते ऐं ॿियो प्लस ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी जेको आहे पंजाब में या केपीके में एतिरो एक्टिव थिए। तव्हांखे यादि हूंदो त
2013 जा इलेक्शन खणो या 2018 जा इलेक्शन खणो त पीपल्स पार्टी खे पंजाब या KPK में को अहिड़ो ग्राउंड न ॾिनो वियो जो पंहिंजी कैंपेन बि हलाए सघे। ऐं जेके बि आपघाती हमला हुआ तव्हां अक्सर ॾिसो त उनजी अक्सरियत जेको आहे उनजो निशानो जेको आहे उहो या त मौलाना फज़ल रहमान जी पार्टी बणिजंदी या ANP जी या पीपल्स पार्टी जी। त ज़ाहिर आहे उहे जेके पसंद हुआ ऐं दहशतगर्द हुआ उन्हनि खे जेको आहे नून लीग ऐं बहरहाल PTI सां वॾियूं हमदर्दियूं रहियूं आहिनि ऐं हिस्ट्री ॿुधाए रही आहे त नून लीग जा बि इन्हनि नेता पसंदनि सां। अच्छा, इहो बि चयो वञे थो त ईंदड़ हुकूमत में कोलिशन में जेको आहे करे सघनि था, वरी इतिहाद बि ठाहे सघनि था, अहिड़े क़िस्म जूं कुझु ख़बरूं तव्हां वटि जेकॾहिं हुजनि या इन हवाले सां पीपल्स पार्टी वर्सिस नून लीग में छो त वधि खां वधि कॉम्पिटिशन में रहंदियूं, त इन हवाले सां जेको आहे शुरूआती स्टेजिस में टसल रही सघे थो, अहिड़े क़िस्म जो कॉम्पिटिशन या कुझु लफ़्ज़नि जी नोक झोक थी सघे थी का अहिड़ी अंदरूनी ख़बर? सूबाई सतह ते तव्हां इहो चई सघां थो त सिंध में ऐं बलूचिस्तान में पीपल्स पार्टी हुकूमत ठाहींदी ऐं पंजाब में नून लीग हुकूमत ठाहींदी ऐं KPK में नून लीग ऐं मौलाना फज़ल रहमान गॾिजी करे हुकूमत ठाहींदा। जेसिताईं वफ़ाक़ जो मसइलो आहे त मां वरी इहो चवंदुसि त अल्टीमेटली जेसिताईं क़ौमी असैम्बली जूं ज़ाहिर आहे ॾिसो टिनि सूबनि जूं तव्हां सीटूं बि मिलाए छॾियो त पंजाब जूं सीटूं वधीक आहिनि न। हाणे ज़ाहिर आहे हिते जेको आहे वॾो हिकिड़ो मसइलो आहे त पंजाब में नून लीग खे सीटूं केतिरियूं मिली रहियूं आहिनि। हिन वक़्तु जेको आहे उनजी अॻकथी करणु एतिरो सवलो न आहे छो जो पंजाब में सूरत हाल आहे यकीनन उहा काफ़ी ॿिए टाइप जी आहे, यानी कि उते बहरहाल कुझु अरसे में PTI जेको आहे पंहिंजो हिकिड़ो ग्राउंड ठाहे चुकी आहे अवामी सतह ते। हाणे इहो ॾिसणो आहे त हू प्रैक्टिकली आवाम में केतिरो डैमेज थी आहे इहो तव्हांखे इलेक्शन में ख़बर पवंदी, छो जो जॾहिं खां 9 मई जे वाक़े खां पोइ यकीनन न त कोई इन क़िस्म जो को वॾो सर्वे थियो आहे जंहिंमां तव्हांखे इन क़िस्म जी का सही अंदाज़ो मिली सघे ऐं न ई का इलेक्शन थी आहे। बलदियाती इलेक्शन जेके बि थिया उन में त उअं ई जेको आहे PTI पंहिंजे दौर में ई जेको आहे काफ़ी लूज़ करे चुकी हुई। KPK में उन सॼा वॾा शहर जेके आहिनि उहे लूज़ करे छॾिया हुआ। त हाणे जेको आहे हिते इहो ॾिसणो आहे त जेके आम चूंडूं आहिनि उनखे तव्हां बलदियाती चूंडुनि सां कंपेयर नथा करे सघो, छो जो जेके बलदियाती चूंडूं हूंदियूं आहिनि उन में अक्सरियत जेको आहे बिरादरी बुनियाद ते जेको आहे इलेक्शन जो हिकिड़ो वॾो रोल हूंदो आहे, पर जेके आम चूंडूं हूंदियूं आहिनि उन जो हल्को अबाब जेको आहे वसी हूंदो आहे, वॾो हूंदो आहे, उनखे तव्हां उन मक़ामी चूंडुनि सां कंपेयर बि नथा करे सघो। त बहरहाल जेको बि सीटूं पंजाब मां ज़ाहिर अक्सरियत खणंदो अल्टीमेटली हुकूमत। इमरान खान इलेक्शन कैंपेन हलाईंदे नज़र अचनि था तव्हांखे? मुंहिंजी पंहिंजी राय जे मुताबिक़ त इमरान खान अरेस्ट थी वेंदो ऐं इलेक्शंस हिन मुद्दे खां अॻु में अरेस्ट थी वेंदा ऐं उन खां पोइ जेको आहे उन ते छो जो इलाही सेंसिटिव केसिस आहिनि जो इन जा जेके PTI जा पंहिंजा लीडर्स हुआ जेके ही ज़ूम मीटिंगूं कंदो हो ऐं तव्हां हींअर रिसेंटली जेको उन वक़्त जो वज़ीर दिफ़ा हो परवेज़ खटक उनजो जेकॾहिं बयानु ॾिठो हुजे त उन क्लियर कट चई छॾियो त इहो सॼो हिकिड़ो प्री प्लैंड अटैक्स हुआ, यानी कि मुल्क में 9 मई वारा ऐं जेको कोर कमांडर जे हाउस ते हमिलो थियो या जिना हाउस ते त उहो हुनजो पंहिंजो स्टेटमेंट आयो आहे। त उन मां उहा असांखे त पहिरियों बि ख़बर हुई इहो प्लैंड गेम हुयो, पर जेके ज़ूम मीटिंग्स आहिनि ऐं जेके फयाज़ुल हसन चौहान जेके प्रूफ्स ॾिना आहिनि उन में उहो क्लियर कट ॿुधाए रहियो आहे त हर ज़ूम मीटिंग में जंहिंमें उहो मौजूदु हुयो 2 तमामु डेंजरस शयूं थियूं हिन मुल्क में। हिकु त इहो जेको 9 मई जो अटैक हुयो ऐं ॿियो जेको IMF खे सां मुआहिदो सबोतास करण लाइ हिननि पंहिंजी हिकमत अमली जोड़ी PTI वारनि, यानी मुख़्तलिफ़ मुल्कनि में IMF जे मुख़्तलिफ़ जेके हकाम हुया उन्हनि सां हिननि जा वफ़द मिलिया आहिनि वञी त तव्हां पाकिस्तान सां इहो मुआहिदो न कयो, जेकॾहिं असांजी हुकूमत इहा ई आई त असांजी मुआहिदनि खे तस्लीम करण खां इनकार करे छॾींदासीं। त हिननि हिकिड़ो प्रोपेगेंडा कयो त सोशल मीडिया जे ज़रिए बि ऐं जेकी बि हुननि जी ओवरसीज़ जा चैप्टर्स आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि में हुननि बाक़ाइदा मुख़्तलिफ़ एम्बेसीज़ में वञी जेको आहे पंहिंजा इन क़िस्म जा पैगाम्स ॾिना ऐं मुलाक़ातूं कयूं। त हिन पाकिस्तान जी हिस्ट्री जेकॾहिं असां खणूं त इन खां अॻु में काई जमात इन क़िस्म जी घटिया सियासत में इन्वॉल्व न रही आहे। पाकिस्तान जी हिस्ट्री इहो ॿुधाए थी त पीपल्स पार्टी खे बि 2-3 दफ़ा हुकूमत मिली, नून लीग खे बि 2-3 दफ़ा हुकूमत मिली, हुननि जी बि हुकूमत वई, हिननि जी बि हुकूमत वई, पर पाकिस्तान जे ख़िलाफ़ एक्सट्रीम लेवल ते वञी इंटरनेशनल हुजे या नेशनल बि हुजे कंहिं बि जेको आहे इन क़िस्म जूं हरकतूं कॾहिं न कयूं। त हीअ पार्टी वाहिद पार्टी आई जेकी उन्हनि जे कुलनि ते चढ़ी आई हुई ऐं हिन उहे कारनामो सरअंजाम ॾिनो जंहिंजे लाइ हिननि खे प्लांट कयो वियो हुयो, जंहिंजे लाइ हिननि ते इन्वेस्टमेंट कई वई हुई ऐं हाणे हुननि जी उहा इन्वेस्टमेंट ॿुॾी वई
बेसिकली हुननि जो त मक़सदु इहो ई हो न त असां पाकिस्तान में बग़ावत फैलाए छॾंदासीं, पाकिस्तान खे वधीक टुकड़नि में तक़सीम करे छॾंदासीं ऐं कंहिं बि तरीक़े सां अफ़रा तफ़री जो माहौल ठाहे करे पाकिस्तान जी एटमी ताक़त ते जेको आहे असां इंटरनेशनल का चक लॻाए छॾींदासीं या उनखे जेको आहे सीज़ करे छॾंदासीं। त जेके हुननि जा एक्चुअल प्लान आहे यहूदियुनि जा हिननि जा ग़ैर मुल्की दुश्मननि जा पाकिस्तान जे, उहे सॼा हुननि जा मनसूबा ख़ाक में मिली विया। ठीकु आहे। सो बहरहाल इहा वॾे में वॾी शायदि ख़बर हुई, जीअं जमाली साहब चवनि था त शायदि इमरान ख़ान खे पंहिंजी इलेक्शन कैंपेन हलाइण जो मौक़ो न मिली सघे, उनखां अॻु में उहो गिरफ़्तार थी वञनि। जेको असल मुक़ाबिलो थींदो उहो पीपल्स पार्टी वर्सिस PMLN थींदो। इहो ईंदड़ ॾींहंनि में असीं ॾिसंदासीं त हीअ जेके तमामु शयूं आहिनि, तमामु रस्तनि जा ही जेके रुख आहिनि उहे केॾांहुं वञनि था। सो बहरहाल ईंदड़ ॾींहंनि में ॾिसणो पवंदो त आख़िर छा थिए थो, कंहिंजो जेको आहे पलड़ो असीं चवंदासीं त भारी रहे थो। बहरहाल इमरान ख़ान खे न मौक़ो मिली सघंदो, इहो जमाली साहब अॼु असांखे ख़बर ॾिनी। सो इजाज़त ॾींदा, मुलाक़ात थींदी इंशाअल्लाह सुभाणे। अल्लाह हाफ़िज़।